मेहड़ में पसंद जो परणू कंदड़ राधणवासी जोड़े मथा हमलो, नारी ऐं नौजवान क़त्ल। मेहड़ भरिसां थरी मोहब्बत थाणे जी हद में हथियारबंदनि पसंद जो परणू कंदड़ जोड़े मथा फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में सपना जांवरी ऐं नौजवान ख़ालिद सोलंकी क़त्ल थी वियो, जॾहिं त नारी जो मुड़ुस माशूक अली सोलंकी गोली लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो। वाज़े रहे त माशूक सोलंकी ऐं सपना जांवरी कुझु ॾींहं अॻु पसंद जो परणू कयो हो, जंहिं बाद जांवरी ऐं सोलंकी बिरादरी जे विच में छिकताण शुरू थी वई, जॾहिं त वाक़िए में मारिजी वियल ख़ालिद सोलंकी माशूक सोलंकी जो भाणेजो हो। वाक़िए जो केस हिन महिल ताईं दाख़िल न थी सघियो। कानपुर मेयर लॻ चाचा गडाणी वटि हथियारबंदनि जो नौजवान मथां हमलो। फायरिंग जे नतीजे में 28 वरियनि जो गुलाम नबी गडाणी सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नौजवान खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। पुलिस मूजिबि वाक़ियो गडाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि जे विच में हलंदड़ तकरार तां पेश आयो आहे, जॾहिं त वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। डिगरी सब डिवीज़न जी मुरीद माइनर शाख जे सवें आबादगारनि पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ अंब मोरी स्टाफ वटि धरणो हयो वियो। धरणे दौरान मिठी मीरपुर ख़ास रोड मुकमल ब्लॉक कयो वियो। धरणे में आबादगार अॻवान मोहम्मद अली कलोई, मीर हसन कलोई ऐं ॿियनि चयो त 1 महीने खां पोइ शाख खुली आहे, पर पुछड़ी में पाणी नाहे पहुतो। शाख में पाणी न हुअण सबबि फसल त तबाह थी रहियो आहे, पर अवाम बि उञ विघे मरी रही आहे। उन्हनि मुतालबो कयो त पुछड़ी में जल्द पाणी छॾियो वञे। पाणी जी खोट सबबि ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि। नवदेरो में सरकारी स्कूल जा क्लासरूम बसर जे गोदाम में तब्दील थी विया। माहोटा भरिसां ॻोठ अलीशेर खोखर जे सरकारी प्राइमरी स्कूल जे हेडमास्टर क्लासरूम खे गोदाम में तब्दील करे छॾियो। मास्टर पारां स्कूल जे क्लासनि में पयल बसर जी रिकॉर्डिंग करण खां रोकण जी कोशिश कई वई। 6 क्लासुनि ते मुश्तमिल स्कूल में सिर्फ़ 2 क्लासुनि अंदरि तदरुसी अमल हली रहियो हो, जॾहिं त स्कूल लाइ मुक़रर 7 उस्तादनि मां 3 उस्ताद गैर हाज़िर हुया। हेडमास्टर मूजिबि गर्मियुनि जी छुटियुनि जो फ़ाइदो वठंदे स्कूल में बसर रखियो आहे। इन हवाले सां DEO लाड़काणू अनीसुर रहमान जलबाणी सां राब्तो कयो वियो, जंहिं ते हुन ॿुधायो त मूंखे वाक़िए जी का बि मालूमात नाहे। वाक़िए अंदरि मुलविस हेडमास्टर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। सेहड़ भरिसां गवर्नमेंट गर्ल्स स्कूल आपसाणी लाखेर तालको डोकरी मुकमल तबाही जे वर चढ़ी वियो। स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाल हुअण सबबि छित जा रोज़ानी चापड़ किरण लॻा। इन हवाले सां स्कूल जी मास्टराणियुनि ॿुधायो त स्कूल में बुनियादी सहूलियतूं मौजूद न आहिनि। स्कूल अंदरि पर्चा हली रहिया आहिनि। स्कूल में चापड़ किरण सबबि जानी नुक़सान थियण जो ख़दशो आहे, जॾहिं त स्कूल में फर्नीचर बि मौजूद न आहे। शागिर्दियाणियूं पट ते वेही तालीम हासिल कनि थियूं, जॾहिं त पीअण जे पाणी जी सहूलियत समेत वॉशरूम जी सहूलियत बि मौजूद न आहे। स्कूल अंदरि बिजली अचण जो नालो नथी वठे। उन्हनि मुतालबो कयो त वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह ऐं लाॻापियल अमलदार स्कूल जी मौजूदा हालत ते नोटिस वठनि। दौड़ जी रहवासण संगीता कुमारी प्रेस क्लब नवाबशाह में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त साल अॻु मुड़ुस संजीत कुमार जी वफ़ात खां पोइ मुंहिंजा ॾेर मंजीत कुमार ऐं भगू चंद मूं सां ज़बरदस्ती शादी करणु चाहिनि था। इनकार करण ते मूं मथां तशद्दुद कनि था। मुंहिंजे मुड़ुस जी छॾियल कार ऐं जॻह जा कागज़ वठण लाइ मूंखे धमकाईंदा रहिया आहिनि, जंहिं बाद मां पंहिंजे भाउ वटि कराची में पनाह वरिती, जॾहिं त उन्हनि घर जा ताला तोड़े घर ऐं गाॾी मथां कब्ज़ो करे छॾियो आहे। मुंहिंजे ॾेरनि मूं समेत मुंहिंजे भाइरनि मथां काज़ी अहमद थाणे ते कूड़ा केस दाख़िल कराया। संगीता कुमारी मुतालबो कयो त IG सिंध DIG ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे तहफ़ुज़ फराहम कनि, जॾहिं त कब्ज़ाखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कानपुर मेयर में नालेवर अदीब ऐं शाइर करीम बख्श मंगराड़ बीमारी जे सबबि फ़ौत थी वियो। सकाफ़त खाते पारां नाले वारे अदीब ऐं शाइर जी सार न लहण ते बीमारी सबबि ज़िंदगी जी जंग हाराए वियो। 85 वरियनि जो जग मशहूर अदीब करीम बख्श मंगराड़ सॼी ज़िंदगी लतीफ़ जो पैगाम आम कयो। संदुसि लाॾाणे जे इतला ते सिंध जे कुंड खुर्च मां संदुसि दोस्त पहुची विया। संदुसि जी जनाज़े नमाज़े बाद संदुसि मड़ मिट्टी मां हवाले कयो वियो।